सुन भोपाल भरत व्यवहार। सुन भोपाल भरत व्यवहार। सोन सुगंध सुधा शशि सार। सोन सुगंध सुधा शशि सार। सुन भूपाल भरत व्यवहार। मोदे सजल नयन पुलकितन। मोदे सजल नयन पुलकितन। सुजस सराहन लगे मुदित मन। सुजस सराहन लगे मुदित मन। सुन भूपाल भरत व्यवहार। सोन सुगंध सुधा शशि सार। सुन भूपाल भरत व्यवहार। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे हिन उदासीन स्थान गंगा धाम दरबार में, जिते असां राम कथा करे रहिया आहियूं श्री रामचरितमानस सिंधीअ में। अयोध्या कांड हली रहियो आहे ऐं उते पहुता आहियूं चित्रकूट में, जिते अयोध्या जो समाज ऐं जनकपुर जो समाज गॾु थियो आहे। पोइ अनेक रिश्ता नाता नज़र अचनि पिया था हिते। सेण मिलिया, धीउ पंहिंजे पेकनि मां थी आई, उते जो उते ई सीता जनकपुर वासियुनि सां मिली। हाणे प्रसंग अचे थो उन चित्रकूट में राजा जनक ऐं सुनैना उन जी पत्नी ॿिन्हिनि जो संवाद। राति जो समय आहे, सीता इन्हनि खां मोकिलाए वई। राति जो समय आहे, ही पाण में ॻाल्हाइनि था संवाद पति पत्नी जनक ऐं सुनैना।
पति पत्नी ॻाल्हाईंदा आहिनि सामान्य जीवन में ऐं के टे माण्हूअ जे बारे में ॻाल्हाईंदा आहिनि, विश्लेषण कंदा आहिनि। हिते बि कंहिं माण्हूअ जे बारे में ॻाल्हाइनि था कि फलाणे जो व्यवहार कहिड़ो आहे। उहो माण्हू केरु? भरत। ही भरत जे बारे में ॻाल्हाइनि था कि भरत जो व्यवहार कहिड़ो आहे। शुरुआत कई आहे राणीअ, कही समय सिर भरत गति, रानी सुबानी सयानी। सयानी सियाणी राणी आहे, उहा भरत जी तारीफ़ थी करे राजा जनक जे साम्हूं। हाणे भरत हिन जो न्याणो बि थियो, पर सॻो न्याणो न, जनक जे भाउ जी धीउ आहे भरत जी ज़ाल, ऐं राम सॻो न्याणो आहे, सीता जो घोटु। त पंहिंजे न्याणे जे भाउ जी तारीफ़ था कनि एकांत में, राति जे उन सन्नाटे में जंहिंमें सभु सुम्हिया पिया आहिनि। हाणे ही ॿई रुॻो ॻाल्हाइनि पिया था पाण में, पति पत्नी। त हिते भरत जी कथा थी हले, सम्झो भरत जो व्यवहार, आचरण। सुन भूपाल, भूपाल माना राजा जनक। राजा जनक खे सुन है ना भरत जो व्यवहार ॿुधाए थी, आचरण, कि भरत जो व्यवहार अद्भुत आहे, सुठो आहे। आचरण उन जो सुठो आहे, जेको उन कमु कयो आहे, जेको रोल निभायो आहे, उन जी तारीफ़ करे थी। त राजा जनक ॿुधी करे पुलकित थी वियो। सुन भूपाल भरत व्यवहार। मोरारी बापूअ चयो आहे, पर उन बि नीति शास्त्र जी ॻाल्हि ॿुधाई आहे। नीति शास्त्र उनखे चइबो आहे, जेके नीति निर्धारित कंदा आहिनि विद्वान, नीतिकार। न नीतिकारनि चयो आहे कि धनवान जी पहचान कीअं थींदी आहे ऐं सभिनी जी पहचान कीअं थींदी आहे, अलॻि अलॻि। धनवान जी पहचान थींदी आहे नौकर चाकरनि सां। कोई माण्हू पैसे वारो हुजे, धनवान, बंगलो हुजेसि, असां परियां खां ॾिसी करे, रुॻो बंगलो ॾिसी करे चरिया न थी वञिजो। ख़बर कीअं पए उन जे अंदरि रहण वारनि जो स्वभाव कहिड़ो आहे, नौकरनि चाकरनि सां। नौकर चाकर, कम वारियूं मायूं, इहे ॿुधाए छॾींदा आहिनि। ऐं नौकर अगरि सालनि खां टिकियल आहिनि त इहा बि निशानी आहे कि उहे सुठा हूंदा तॾहिं टिकियल आहिनि। धनवान जी पहचान, धनवान जो परिचय मिली वेंदो आहे नौकरनि चाकरनि सां। गृहस्थ माण्हू, सामान्य गृहस्थ कहिड़ो आहे, जेको मुखी आहे घर जो, उन जी पहचान थींदी आहे घर जे परिवार जे सदस्यनि सां। घर जो मुखी जेको आहे उहो कहिड़ो आहे, चाहे सेठ हुजे, चाहे नाले वारो माण्हू हुजे या नेता हुजे, उन जे परिवार जे सदस्यनि सां ख़बर पइजी वेंदी आहे त घर जो मुखी कहिड़ो आहे। घर जे परिवार जे सदस्यनि जी हलत चलत सां, उन्हनि जे व्यवहार सां घर जे मुखीअ जी ख़बर पवंदी आहे। विद्वान जी ख़बर पवंदी आहे उन जे ग्रंथशीलनि सां, कि उन जे घर में किताब घणा आहिनि, हू विद्वान केतिरो आहे। उनखे अगरि किताबनि सां प्यार आहे, पुस्तकनि सां, त इन सां पतो पइजी वेंदो आहे हीउ विद्वान आहे। बाक़ी कोई ॻाल्हियूं वॾियूं करे
ज्ञानी सदाए पाण खे घर वञूंसि त हिकु किताब बि न हुजेसि घर में, न को पुस्तक, न को ग्रंथ, न को शास्त्र, त उन छा अध्ययन कयो हूंदो, छा पढ़ियो हूंदो। उनजो सॼो जेको बि ज्ञान आहे उधारो ई आहे। हितां हुतां व्हाट्सअप मां अची ॿुधाईंदो हूंदो पढ़ी करे, या चोरी करे जलेबियुनि वांगुरु। जलेबियुनि हमेशह चोरी कई ऐं नालो पंहिंजो रखियनि कि हीअ असांजी ॻाल्हि आहे। त उन्हनि जो असां नओं नालो रखियो आहे जलेबियुनि जो, छो त इहे आतंकवादियुनि खां घटि कान्हनि। जलेबियुनि अहिड़ा अहिड़ा कम कया आहिनि, पंहिंजो ग्रुप, पंहिंजो हू बचाइण लाइ, आतंकवादी अड्डो बचाइण लाइ केॾा कूड़ कपट इन्हनि कया, घणनि खे मारियनि, उन्हनि जी ज़िंदगी ख़राबु कयनि। हमास, असां हिननि जो नालो रखियो आहे, हमास खां घटि थोरी आहिनि। इहा बुराई कान्हे, हीअ उन्हनि जी बेशर्मीअ जो इनाम आहे उन्हनि खे। हू केॾियूं बेशर्म आहिनि पंथी, त उन्हनि जो इनाम इहो ई आहे उन्हनि खे। माण्हू तारीफ़ ॿुधण त चाहींदो आहे, पर फ़ोकट में तारीफ़ कोन मिलंदी आहे। जलेबियूं फ़ोकट वारियूं आहिनि त इन्हनि खे इहे उपाधियूं मिलंदियूं। जेहादी आहिनि इहे किथां जो। घर में न को ग्रंथ, न शास्त्र, न पुस्तक, ऐं पाण खे विद्वान ज्ञानी सॾाइनि त उहे आहिनि जेहादी। विद्वान जी पहचान थींदी आहे, उन वटि घणा पुस्तक, घणा शास्त्र, ग्रंथ आहिनि, उन ऐं ग्रंथ कहिड़े तरीक़े सां रखिया आहिनि, इन सां पहचान थींदी आहे विद्वान जी। ईअं ई कोन कि घर में हिकु पुस्तक न ऐं पुछी न तो चवन हमारे इधर ज्ञान है, इधर ज्ञान है, उधर ज्ञान है, हमें पुस्तकों की ज़रूरत ही नहीं है, हमारे पास वो ही ज्ञान है, जो बोले वो ज्ञान है। अहिड़ा जवाब इन्हनि जा। जेहादी, हमास, ईअं छा नालो हमास। त धनवान जी पहचान थींदी आहे नौकरनि चाकरनि सां, सदगृहस्थ जी पहचान थींदी आहे उनजे परिवार सां। सदगृहस्थ माना ॿाहिरि अची करे टाई बाई पाए सुठो टिप टॉप थी करे रहे कोई जेंट्स, ऐं घर में उनजा माण्हू ई बेलक्षणा हुजनि त पहचान थी वेंदी आहे। जंहिं पंहिंजे घर खे ठीकु न कयो, इहो असांखे छा उपदेश थो ॾिए। त गृहस्थीअ जी पहचान थींदी आहे उनजे परिवार कुटुंब सां। संत जी पहचान, साधुअ जी पहचान कीअं थींदी आहे। नीति शास्त्र नीतिकार चवनि था संत जी पहचान उन जे व्यवहार सां थींदी आहे, उन जे आचरण सां। ऐं असांजो सिंधी समाज इहो ई रुगो कोन ॾिसंदो आहे। संत जी पहचान उन जे व्यवहार सां, असां उन सां मिलूं था, ॻाल्हायूं था, गॾु रहूं था, संगत सोहिबत कयूं था, त व्यवहार कहिड़ो आहे उन जो, इन सां पतो पवंदो आहे। पर सिंधी छा ॾिसंदा आहिनि, व्यवहार छॾे करे ज्ञान केतिरो अथसि, ॻाल्हियूं केतिरियूं अथसि, भीड़ केतिरी अथसि, पैसो केतिरो अथसि, इहे शयूं ॾिसंदा आहिनि सिंधी। इन करे मात खाई वेंदा आहिनि, सचे संत खां कोसो दूर थी वेंदा आहिनि सिंधी। असांजो समाज शायदि हिननि खे सचे संत जी चाहना कान्हे, ज़रूरत नथा सम्झनि। इहे हिननि खे पैसे जी चाहना आहे, भीड़ जी, पंहिंजा छोटा छोटा स्वार्थ पूरा करण जी चाहना आहे। इन करे उनखे ॻोल्हींदा आहिनि। संत बि उन रूप में पसंदि कंदा आहिनि जंहिं वटि इहे शयूं हुजनि। पर अगरि संत सचे जी परख करणी हुजे, मां नथो चवां, नीतिकार ऐं मोरारी बापूअ बि चयो आहे, संत जी पहचान थींदी आहे उन जे व्यवहार सां। उन जो व्यवहार कहिड़ो आहे, आचरण कहिड़ो आहे, सरलता सादगी आहे या
आडंबर आहे। असां सां सामान्य माण्हुनि वांगुरु ॻाल्हाए थो या हिकु लंबो डिस्टेंस रखी करे गुम थी अंदरि वेठो आहे रूम में ऐं ॿाहिरि मैसेज पहुचायो अथई कि ध्यान में वेठे आहीं। हाणे सिंधी अहिड़ा उल्टी खोपड़ीअ जा थी विया आहिनि कि जेको इहो नाटक करे उन खे पाण वधीक महत्व ॾींदा आहिनि कि जेको अंदरि वेठो आहे भली रिमोट सां टीवी पियो थो ॾिसे, ॿाहिरि मैसेज मोकिली ध्यान में वेठे आहीं, त सिंधी वरी उतां ई मथो टेके वापसि बि हलिया वेंदा आहिनि। अगरि कोई ईअं ई वेठो हुजे जंहिंजो व्यवहार सामान्य हुजे त उनखे महत्व ई न। इहे ॿुधाए पई न कमला, हिकिड़ी दादी हुई हिननि जी, आहे जीअरी आहे, हाणे ठीकु न थी रहे हुनजी तबियत, ॿुढी थी वई आहे, त हिकु नओं तरीक़ो अपनायो अथनि। इहे मां चयो न हमाज़ आहिनि इहे। नओं तरीक़ो छा अपनायो अथनि? 5 मिंटे लाइ थोरो तयारु टिपटॉप थी करे बालकनीअ में वेहंदी आहे, पोइ 5-10 माण्हू उन्हनि जा अची करे हेठां खां ॾिसंदा आहिनि उनखे, पोइ वापसि अंदरि हली वेंदी आहे, वरी वञी किरी पवंदी आहे। हाणे ॿाहिरि फिल्म छा ठाही अथनि कि जो हमारे भगवान जी हैं, दादी भगवान जो हैं, ये अब दुर्लभ हो गए हैं इनके दर्शन, अब केवल जो पात्र हैं उनको ही मिलेंगे दर्शन। पोइ पात्र पाण में डिसाइड कंदा आहिनि, जेको चमचो वधीक हुजे चमचागिरी करे कुझु ॾे, उन्हनि जो ग्रुप ठाहे करे चवंदा आहिनि तेरे तो भाग खुल गए, आज 13 नंबर आया है दर्शन करने का। पोइ बैरागढ़ खां किथे कमला नगर, एॾो परे, उहो बि कमला नगर, एॾो परे वञनि। छा चऊं इन्हनि खे? जेके चवनि असांखे 1 मिंट कोन्हे, उहे कलाक त पहिरीं वञण में लॻाइनि, कलाक अचण में, इहो 5 मिंट दर्शन पाइण जे लाइ, ऐं रोड खे ई शायदि नमस्कार करे ईंदियूं हूंदियूं। ईअं पहचान कोन थींदी आहे भॻवान जी या संत जी। नीतिकार चवनि था संत जी पहचान थींदी आहे उन जे व्यवहार सां। हिते भरत संत आहे, भरत साधु आहे, ऐं उन संत भरत जो व्यवहार जो वर्णन पिया था कनि। हिकिड़ा पति पत्नी उन जी तारीफ़ पिया था कनि कि छा त व्यवहार आहे भरत जो, आचरण। अहिड़ो असां किथे न ॾिठोसीं। हिकु त राजा जो पुटु, राम जो भाउ, तॾहिं बि केॾी विनम्रता अथसि, ऐं वरी आयो आहे राम खे वापसि वठण जे लाइ। त इन जो व्यवहार त असांखे अगरि उपमा ॾियणी हुजे त इहो था चई सघूं कि सोन हुजे हूअं ई महांगो थींदो आहे, क़ीमती, पर वरी उन सोन मां ॼण सुगंध अचे, ख़ुशबू अचे। अहिड़ो आहे भरत जो आचरण, अहिड़ो आहे भरत जो व्यवहार, ॼण सोन में बि सुगंध। हिकु त सुठे घर जो आहे भरत, सुठो बि आहे, वरी व्यवहार बि सुठो। के माण्हू थींदा आहिनि न सोन जहिड़ा, सोना माण्हू, पर के माण्हू थींदा आहिनि सोन मां बि ख़ुशबू अचे, अहिड़ा माण्हू। उहे कहिड़ा? जीअं हुजनि धनवान, सुठे घर जा, सुठे ख़ानदान जा, ऐं वरी सेवा कार्य में बि अॻियां अची वञनि, पंहिंजो उहो बड़प्पन छॾे, अहंकार छॾे करे कि मंदर में वञी करे सेवा कनि, त उनखे चई सघूं था सोन में सुगंध वारा माण्हू, ऐं निस्वार्थ भाव सां कनि, या कथा ॿुधनि हेठि वेही करे। केवल धन खे न सम्झिजो कि माण्हू सुहिणो आहे, सोनो आहे, ॿिए बि शयूं ॾिसबियूं आहिनि, व्यवहार ॾिसबो आहे, उनजो आचरण ॾिसबो आहे, उनजी विनम्रता ॾिसबी आहे। सोना माण्हू ईअं थींदा आहिनि, सोना, कितना सोना तुझे रब ने बनाया। वो सोना मतिलबु व्यवहार सां, आचरण सां। भारत जो अहिड़ो आहे ॼण सोन में सुगंध,
ऐं उहो अमृत जंहिंमें सवादु बि हुजे, अमृत जेको जीआरे छॾींदो आहे, वरी सवादु बि हुजे। जीअं चंद्रमा में चवंदा आहिनि अमृत आहे, तॾहिं औषधियुनि में उहो पंहिंजूं किरणूं विझंदो आहे त उहे औषधियूं अञा उपयोगी थी वेंदियूं आहिनि। त चंद्रमा जो अमृत ऐं सुर्ग वारो अमृत ॿई मिली वञनि त अहिड़ो आहे भरत जो व्यवहार। हिते भरत जी तारीफ़ पिया था कनि, उते इहे चौपायूं आयूं आहिनि, वरी श्रवण कयूं। सुन भोपाल भरत व्यवहार, सुन भोपाल सोन सुगंध सुधा शशि सार, सोन सुगंध मोदे सजल नयन पुलकेतन, मोदे सजल सुजस सराहन लगे मुदित मन, सुजस सराहन लगे मुदित मन, सुन भोपाल भरत व्यवहार। भरत जो व्यवहार तारीफ़ ॿुधी करे राजा जनक अखियूं बंदि कयूं। हाणे अखियूं बंदि करण जो कारण प्रेम, मोदे सजल नयन पुलकेतन, राजा जनक जी अखियुनि मां प्रेम जा ॻोढ़ा वही आया। भरत जो इहो आचरण ॿुधी करे पाण बि महसूसु कयो न राजा जनक, ऐं वरी उन जी ज़ाल चए थी ऐं हृदय बि मञे थो कि भरत वास्तव में साधु आहे, त अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। राजा जनक जहिड़ो ज्ञानी वरी ॻोढ़ा वही आया, न अखियूं खणी बंदि कयूं प्रेम में। ऐं सुजस सराहन लॻे मुदित मन, पाण बि मुदित मन सां भरत जी सराहना करणु लॻो। हेॾियूं अखियूं जेके परमात्मा असांखे ॾिनियूं आहिनि, मुरारी बापू चवंदो आहे, इहे केवल ईर्ष्या द्वेष करण लाइ कोन ॾिनियूं आहिनि। अखियुनि जो केवल एतिरो कमु कान्हे कि असां ताका झांकी कयूं या केवल फिल्मूं ॾिसूं या केवल सांसारिक दृश्य ॾिसूं। हिननि अखियुनि जो इहो बि सदुपयोग आहे कि इन्हनि में कॾहिं प्रेम सां ॻोढ़ा बि वही अचनि। नेत्र सजल जल सां भरिजी अचनि। मुरारी बापू चवंदो आहे कि जेको माण्हू कॾहिं ॻोढ़ा नथो वाहे प्रेम वारा, मां उनखे दरिद्र चवंदो आहियां। उहो दरिद्र आहे, ग़रीब। राजा जनक जहिड़ो ज्ञानी, ब्रह्म ज्ञानी,
सचो असली शुद्ध ज्ञानी उन जा बि अॼु ॻोढ़ा वही आया आहिनि केवल भारत जो व्यवहार ॿुधी करे, आचरण ॿुधी करे। त अखि जेका आहे न, अखि बंदि करण जो कारण प्रेम बि थींदो आहे राजा जनक वांगुरु, अखि बंदि करण जो कारण भय बि थींदो आहे, अखि बंदि करण जो कारण ध्यानु बि थींदो आहे। कोई ध्यान में बि बंदि कंदो आहे, कोई निंड में कंदो आहे। अखियूं ॾाढो कुझु परिचय ॾींदियूं आहिनि, अखियूं परिचय ॾींदियूं आहिनि माण्हूअ जो कि इन जे सॼो भीतर जो आचरण पतो पइजी सघे थो अखियुनि सां। राजा जनक जा नेत्र बंदि थी विया आहिनि ऐं शरीर पुलकित थी वियो आहे केवल भारत जो आचरण ॿुधी करे। पोइ राजा जनक हाणे ॻाल्हाइण थो शुरू करे भारत जे बारे में, प्रेम में भरियल आहे ऐं उन जी ज़ाल हिकु टॉपिक छेड़ियो आहे कंहिंजे भारत जे बारे में। त हिकिड़ो ज्ञानी कथा थो शुरू करे भारत जी, भारत कथा। पर भारत जी कथा करण खां पहिरीं भूमिका में श्रोता केरु आहे? पंहिंजी ज़ाल सुनैना, उन जी तारीफ़ थो करे। भगवान शिव भी जॾहिं पार्वतीअ खे ये कथा ॿुधाई, ही कथाऊं शुरू त हिकु श्रोता खां ई थियूं आहिनि, हिकु श्रोता खां। त भगवान शिव भी पहिरीं अखियूं बंदि कयूं, पुलकित थी वियो हो। पार्वती प्रश्न जॾहिं पुछा हा कि राम केरु आहे ऐं लीलाऊं छो थो कर, छो कयूं राम? त भगवान शिव ॿुधाइण खां पहिरीं पुलकित थी वियो हो, पोइ ॿुधाइण शुरू कयो हुअईं। माण्हू हिकु प्रश्न पुछंदा आहिनि कि राम कथा सच में थी वई आहे या काल्पनिक आहे? भई सच में इहा घटना थी आहे या काल्पनिक आहे? त मुरारी बापू उन जो जवाबु ॾिनो आहे कि जंहिं कथा खे ॿुधण जे लाइ, हुन वटि त ॾाढा श्रोता हूंदा आहिनि ॿुधण लाइ, ऐं हिकु न अनेक कथाऊं हलनि पिए थियूं देश में। तव्हां टीवीअ ते बि ॾिसंदा हूंदा, जलेबियूं इहे हमास त कुझु बि कोन्हनि उन्हनि जे अॻियां, इहे कुझु बि कोन्हनि हमास, जंहिंजे पुठियां सिंधी समाज पंहिंजो जीवन पियो थो बर्बादु करे। जेतिरी भीड़ कथाउनि में हूंदी आहे न, पंथनि में कोन एतिरी भीड़। त मुरारी बापूअ चयईं हेॾनि सालनि खां कथाऊं पिए थियूं थियनि, राम कथा, ऐं हेॾा श्रोता लखनि में विहनि था, 9 ॾींहं ॿुधनि था। अगरि इहा काल्पनिक हुजे हा, कूड़ी हुजे हा, त हीउ संभव ई कोन हो। केतिरा माण्हू वेही सघनि ॿुधण जे लाइ? हिन में कुझु सत्यता आहे, कुझु न 100% सच्चाई आहे। इन करे माण्हू एकाग्र थी करे ॿुधण वेही रहंदो आहे। कूड़ हुजे हा त कूड़ में एतिरी ताक़त आहे ई कान। कूड़ ॾिसणो अथव त जलेबियुनि में ॾिसो, जो माण्हू उतां थी ईंदो आहे जलेबियूं सत्संग ॿुधी, त घर अची नुंहं खे चवंदो आहे चांहि ठाहे, मथे में सूरु थी पियो आहे। उहो कूड़ आहे, इन करे मथे में सूरु थो करे। ऐं राम कथा सच आहे, इन करे ऊर्जा थो ॾिए असांखे, एनर्जी थो ॾिए। तव्हां बि अनुभव पंहिंजो ॾिसी सघो था, न त तव्हां छो अचो? ही कथा सत्य न हुजे, राम सत्य न हुजे, राम न थी वियो हुजे, त असां छो मन लॻाए करे ॿुधूं? कुझु त आहे न, जो असां सभु शास्त्र ग्रंथ करे इन ते पहुता आहियूं अची कि बसि इहो ई हाणे आख़िरी आहे जंहिं ते सत्संग करिणो आहे असांखे। त भगवान शिव भी राम जो चरित्र ॿुधाइण खां पहिरीं ख़ुदि हू थी वियो पुलकित। पोइ पार्वतीअ जी सराहना करे कथा ॿुधाइणु शुरू कई। हिते राजा जनक भरत जी कथा थो ॿुधाए त पहिरीं पंहिंजे श्रोता जी तारीफ़ थो करे। श्रोता वक्ता खे ॾाढा प्यारा हूंदा आहिनि, कंहिं बि वक्ता खे पंहिंजा श्रोता ॾाढा प्यारा हूंदा आहिनि। मुंहिंजो बि इहो ई चवणु आहे कि
ही तव्हां जेके आहियो, तव्हां श्रोता आहियो, तव्हां मुंहिंजे लाइ ॾाढा क़ीमती आहियो। छो त श्रोता उहो थींदो आहे जेको कंहिं लोभ लालच सां कोन पियो थो अचे। श्रोता केवल ॿुधण लाइ पियो थो अचे, हू कथा ॿुधण जे लाइ। त जेको श्रोता एतिरो भरोसो रखी करे अचे थो, तव्हां भरोसो ई रखियो अथव न इन व्यास गद्दीअ ते, न त चाहियो आहे त पंथनि में वञो, वेलनि में वञो, डेरनि में वञी सघो पिया, धामनि में जिते जेके पुछाणा थींदा आहिनि, गछाणा थींदा आहिनि, त उहे सभु छॾे करे जिते कोई इच्छा पूरी कोन थी थिएव, कुझु बि न, केवल कथा जे लाइ तव्हां अचो था, त इहा तव्हां हिकु विश्वास रखियो अथव हिन व्यास गद्दीअ ते, त पोइ वक्ता जी ज़िमेदारी वधी वेंदी आहे कि हिननि विश्वास कयो आहे त हाणे हिननि जे विश्वास जी लॼ बि उहो परमात्मा रखे जंहिंजी कथा ॿुधणु अचनि था। इहो मां पंहिंजे मन जो भाव थो ॿुधायांव कि हिकिड़े वक्ता खे श्रोता ॾाढा प्यारा हूंदा ई आहिनि, पर उन लाइ उहे ॾाढा महत्वपूर्ण बि हूंदा आहिनि श्रोता, छो त उहे उन ते विश्वास रखी अचनि था, पोइ भली थोरा छो न हुजनि, त उन जी तारीफ़ त कंदो ई न बि करे वक्ता, मेन आहे उन जे हृदय में प्यार हुजे। हिते राजा जनक भरत जी कथा जंहिं श्रोता खे ॿुधाए थो, उहा उन जी ज़ाल आहे, पर ज़ाल खां वधीक उनखे इन लाइ थी सुठी लॻे छो त उन भरत जो प्रसंग शुरू कयो आहे ऐं अञा ॿुधणु चाहे थी भरत जे बारे में त राजा जनक सुनैना जी तारीफ़ में ॾिसो छा थो चए। कोई माण्हू पंहिंजी पत्नीअ जी ईअं तारीफ़ कोन कंदो आहे, पर इन करे थो करे छो त उहा श्रोता आहे। अचो पाण ॿुधूं छा थो चएसि। सावधान सुन सुमुखी सुलोचनी, सावधान सुन। सुलोचनी कोई ज़ाल खे चवंदो आहे छा? सुलोचनी माना सुंदर नेत्रनि वारी। चएसि थो सावधान थी करे ॿुध, सुमुखी सुंदर मुख वारी, सुमुखी सुलोचनी। मुश्किल आहे कोई पति पंहिंजी पत्नीअ जी हीअं तारीफ़ करे, छो त आवश्यकता ई कान्हे, आहे छा आवश्यकता। हाँ हुजे गर्लफ्रेंड त हुन जी तारीफ़ कंदो आहे माण्हू, सुमुखी सुलोचनी सुनैनी, पर ही ज़ाल बि कहिड़ी जेके हाणे एतिरा ॿुढा थी चुका आहिनि जो सेण सॼणनि वारा थी चुका आहिनि, उन खे थो चए सुमुखी सुलोचनी। मूंखे त हैरानी थी थिए, इहो सोचां बि थो त ऐं ज्ञानी राजा जनक ज्ञानी उहो पियो थो चएसि प्यारी सुमुखी सुंदर मुख वारी सुलोचनी सुंदर नेत्रनि वारी, तूं सावधान थी करे ॿुध। सिर्फ़ु इन करे कि उन ज़ाल कथा ॿुधण जी इच्छा प्रकट कई आहे, हिकु प्रसंग छेड़ियो आहे कि संत जे बारे में ॻाल्हाइण जो, तॾहिं थो चए सावधान सावधान सुन सुमुखी सुलोचनी, सावधान सुन सुमुखी सुलोचनी। भरत कथा भवबंध विमोचनी,
सुन भूपाल, सोन सुगंध सुधा ससी सार, सोन सुगंध भरत कथा भव बंध विमोचनी। ॿिन दोहनि में इहो प्रसंग आहे, पर महात्म अची वियो पहिरियों ई। पहिरीं भरत कथा ॿुधण जो महात्म अची वियो। राम कथा जे अंतर्गत भरत कथा थी अचे अॼु। ऐं महात्म छा आहे? भव बंध विमोचनी। हीअ कथा भव बंध जो विमोचन कंदी। हाणे भव छा आहे, बंध छा आहे, विमोचन छा आहे? भव माना हे आहे संसार, बंध आहे हिन संसार जा जेके बंधन आहिनि। बंधन त आहिनि, को विरलो ई मुक्त हूंदो कि संसार में रही करे बि आज़ाद हुजे, स्वतंत्र हुजे। केॾा बंधन आहिनि, पर 8 पाश मञा विया आहिनि। असांजे शास्त्रनि में ईंदो आहे 8 प्रकारनि जा बंधन थींदा आहिनि। ॿुधायांव, ॿुधो, यादि अची विया। लज्जा, घृणा, भय, शंका, शील, कुल ऐं बल। हाणे ये बंधन कीअं थिया? लज्जा माना लज। हाणे लज त सुठी शइ आहे, स्त्रीअ खे लज्जा त हुजणु खपे, पर ही उन ज़माने में ॻाल्हियूं लिखियूं वयूं आहिनि जॾहिं स्त्रीअ जे लाइ लज्जा बि हिकु बंधन हो। राजस्थान में त मायुनि खे ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ई कोन हुई। असां कॾहिं विया आहियूं उदयपुर या चित्तौड़, किला जेके ॾिठा आहिनि त उहे किला ईअं आहिनि कि राणियूं कॾहिं ॿाहिरि न निकिरी सघनि। उते ई वियो, उतां ॾिसो झरोखे सां ॾिसो ॿाहिरी दुनिया, पर ॿिए कंहिंजी तव्हांजे मथां नज़र न पए, इन करे तव्हां अंदरि ई रहो। अहिड़ो समय हो त स्त्रीअ जी लज्जा ॼण हिकु बंधन हो। उन लाइ त शास्त्रनि में उनखे बंधन पाश चयो वियो आहे। अॼु स्त्रीअ खे स्वतंत्रता आहे, पर लज ख़तमु थी वई आहे। त लज गहणो कीअं कबी आहे, इहो असांजे हथ में आहे। ऐं लज पाश किथे थी वेंदी आहे, उहो अलॻि जॻह ते आहे। त लज हो ई मोरारी बापू मज़ाक में वरी चवंदो हो कि राजस्थान में मायुनि खे पाणी भरण तक कोन मोकिलींदा हुआ गांवनि में। तूं घर वे त मोरारी बापू चए पोइ वञो, तव्हां ई वञो। पोइ जेंट्सनि खे वञिणो पवंदो हो पाणी भरण जे लाइ। त उन्हनि खे क़ैद करे रखियव त तव्हां ई भरियो, सभु कम तव्हां ई कयो ॿाहिरियां दुनिया जा। ऐं हाणे ख़बर पइजी वई कि माईअ खे ॿाहिरि कढण जी जेका परमिशन मिली त पुरुष खां वधीक कम पई थी करे। भाॼियूं वठी अचणु, गाॾीअ ते वञणु, ॿिया कम करणु, धार्मिक श्राद्ध करिणो आहे त बि माई पई थी करे, गणेश रखिणो आहे घर में माई पई थी करे, ॿिए बि जेके परंपराऊं पर्व माई पई थी करे। कॾहिं सोचियो ई कोन हो उन्हनि कि हिकु दफ़ो उन्हनि खे आज़ादु कयूं त ही असांखां वधीक कमु कंदियूं पाण। त उन ज़माने में लज्जा हिकु पाश बंधन मञियो वियो आहे। ॿियो आहे घृणा, नफ़रत। अगरि असां कंहिंसां नफ़रत कंदा आहियूं न त इहो बंधन आहे। हाणे कीअं आहे त ख़ुदि सोचो, अगरि कंहिंसां असां नफ़रत कंदा हुजूं, घृणा कंदा हुजूं, ॾाढियूं मायूं थींदियूं आहिनि न, जंहिंसां नफ़रत हुजेनि उनखे ॾिसी करे हीअं कंदियूं आहिनि, तो भां भाई ईअं कंदियूं आहिनि न। हाणे ॿुधायो, जंहिं हीअं कयो, छा उहो बंधन में कान्हे?
वॾो पाश कान्हे। उहो जेॾीमहिल निंड बि कंदो उहो माण्हू त बि बंधननि में ई आहे, उनजी नफ़रत ई उनखे बंधन में ॿधे पई थी। केॾो सूक्ष्म इहो ॻाल्हियूं आहिनि त असां नफ़रत न कयूं ऐं आज़ादु थी वञूं, हिकिड़े पाश खां छुटी वञूं। घृणा, नफ़रत, ईर्ष्या, द्वेष इहे सभु हिन में अची विया। त ईर्ष्या, नफ़रत इहा आहे बंधन। असां न बंधन इहो पालियूं, न को कंहिंसां नफ़रत कयूं, न फासूं। ॿियो आहे भय, डपु बंधन आहे भाई। जेसि तक माण्हू निर्भीक नथो थिए तेसि ताईं ॿधल बंधन में आहे। हाणे कंहिंखे डपु लॻंदो हुजे कुते खां, का माई सत्संग में अची त वई पर ॿाहिरि घर वञे अकेली ऐं ॾिसे कुता आहिनि ऐं हुजेसि भय कुतनि जो, त ॿिए खे ॻोल्हींदी, चवंदी ॿुध न थोरो होसि ताईं तूं हल, मूंखे वठी हल, छॾे अचु। त जेसि ताईं भय आहे तेसि ताईं उहो पाश आहे, कंहिं बि प्रकार जो भय। मां इहो निर्णय ते पहुतो आहियां कि असांजी हयाती हिकु जीवन हिकु हू आहे, ज़िंदगी हिकु हलण जो नालो आहे। कंहिं 40 साल गुज़ारे छॾिया, के 50, के 60, त कीअं ख़बर पए कि असांजी ज़िंदगी सार्थक वई। असांजी भॼ डुक, हलचल, अध्ययन, अनुभव सही दिशा में वञे पियो थो, पढ़ाई लिखाई कईसीं, कुझु सार निकितो, इहो कीअं ख़बर पए। मूंखे ईअं लॻे थो जीअं जीअं असांजो भय नास थींदो वञे त सम्झिजो जीवन असांजो सही दिशा में हले पियो थो। बाक़ी ॿिए कंहिंखे कसोटी न ठाहिजो कि एतिरो बैंक बैलेंस ठाहे छॾियो, एतिरो नालो करे वरितो कूड़ो सूड़ो, एतिरो थोरो हाईलाइट थी वियमि। न, भय केतिरो नास थियो आहे असांजो, असां निर्भीक केतिरा थिया आहियूं। भय बि पोइ अनेक प्रकारनि जा थींदा आहिनि। कंहिंखे मृत्यु जो भय, कंहिंखे समाज जो भय, कंहिंखे इज़त जो भय, अनेक थींदा आहिनि। त इहे भय असांजा घटिजंदा वञनि अगरि त सम्झिजो तव्हांखे सही सत्संग मिली वियो आहे, सही गुरू मिली वियो आहे, सही दिशा में तव्हां हलो पिया था। जॾहिं 30 साल जा हुआ तॾहिं भय हो, पोइ 40 जा थिया त भय घटिजी वियो, त सम्झिजो तव्हां 10 साल सही हलिया आहियो। मां इहा ठाही आहे हिकु, ऐं तव्हां ॿियनि जे लाइ कोन ठाही आहे, ख़ुदि पंहिंजे लाइ इहा परिभाषा ठाही आहे। त ई मञिबो कि असां सही जीवन जियूं पिया था। तव्हां सोचे ॾिसिजो हिन ते। मूंखे मां बाक़ी छा थो चवां, जेतिरो 20 साले में भय हो, 30 में उन खां घटि हो, 40 साले में उन खां घटि। हाणे त मूंखे न हिननि जलेबियुनि जो भय आहे, न पंथियुनि जो भय आहे, न इज़त जो भय आहे। कोई चए न कि मुंहिंजी बुराई करे त मूंखे लॻंदो आहे न घटि कई आहे बुराई, हिन खां वधीक करे न त बि मूंखे भय न लॻंदो आहे। तॾहिं त मां तव्हांखे शेयर कयां थो तव्हां सां इहे ॻाल्हियूं। मां ॿुधाईंदो ई उहो आहियां जेको मूंखे पंहिंजो अनुभव हूंदो आहे। त असां ॾिसो, हिन संसार भय ॾाढो पैदा कयो आहे। हिन संसार अहिड़ा आयोजन कया आहिनि जो माण्हू भयभीत थिए ई थिए। ऐं वरी पहिरीं बचपन में स्कूल जो भय, वरी जॉब जो भय, वरी नौकरीअ में बॉस जो भय, वरी घर में अचे त मिटनि माइटनि जो भय कि हिते छो न वएं, हुते छो न वएं, शादीअ ते छो न वएं, मरण ते छो न पहुते, इहो भय। वरी समाज जो भय, ऐं वॾे मां वॾो हिननि सत्संगीनि भय पैदा कयो आहे। सत्संगी ग्रुपनि पहिरीं ॾियनि लोभ खीचण जे लाइ, पोइ ॾियनि भय कि अगरि तूं ने छोड़ा न जलेबियूं भॻवान जी हमाज़ इहे हाणे पिटण जो कम बि पिए थियूं कनि। हीअ पई ॿुधाए कि अगरि कोई उन्हनि जो सत्संग ग्रुप छॾे वञे न त उनखे चवनि कीड़े पड़ेंगे। केॾी हैरानी जी ॻाल्हि आहे। ब्रह्मज्ञानी गुरु को छोड़ा या उसके लिए कुछ बोला तो तुम्हारे उसकी जबान में कीड़े पड़ेंगे।
तव्हांखे त कुझु कोन थियो आहे, उहो ई मां चयमि ॾिसण खां कीअं अचो थियो। तव्हां बि त ब्रह्म ज्ञानी गुरु छॾे आया न, कोई नुक़सानु न थियो आहे। पर हिन जहिड़ा सभु थोरी हिमत करे सघंदा। अरे माण्हूअ खे एॾो ॾकायो वियो आहे, वीचारो निकिरण जी हिमत बि नथो करे सघे। जबकि डर के आगे जीत है। माण्हू न भय जो मुक़ाबिलो त करे। और अॻे मूंखे ॾाढनि खां डपु लॻंदो हो, संतनि खां डपु लॻंदो हो, संतनि खां। हाणे उहे मूंखे एॾो प्यारु कंदा आहिनि जो मां जीअं ॿार ॻाल्हाईंदो आहे न पीउ सां, तीअं ॻाल्हाईंदो आहियां, यार यार करे ॻाल्हाईंदो आहियां कॾहिं कॾहिं। पहिरीं डपु लॻंदो हो कि अलाए छा थींदो आहे सिस्टम, अलाए छा कंदा हूंदा, छा सिस्टम थींदो आहे। समाज जे ॾकाइण जा ॾाढा आयोजन कया आहिनि। त असां या त पंहिंजे अनुभव सां या कथा ॿुधी या वीचार करे कीअं बि करे इन्हनि भयनि खां मुक्त थींदा वञूं त सम्झिबो असांजी गाॾी सही पई थी हले, सही दिशा में। ऐं जॾहिं हिन संसार मां वञूं न निर्भीक थी करे वञूं त सम्झिजो जीवन सफल थियो। प्यार का गीत है जिसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है जिसे हर दिल को गाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, इस पार जाना पड़ेगा। जिंदगी गम का सागर भी है, हंस के उस पार जाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है। टूटे दिल की कोई आस है कि एक जिंदगी एक बनवास है, पार कर सबको जाना पड़ेगा। जिंदगी प्यार का गीत है।
रास्ता भी है मुश्किल तो क्या, ला ला ला, है अगर दूर मंजिल तो क्या, रास्ता भी है मुश्किल तो क्या, रात तारों भरी ना मिले, दिल का दीपक जलाना पड़ेगा। जिंदगी भय का सागर भी है, इसके उस पार जाना पड़ेगा। भगवान कॾहिं बि असांखे डिॼारियो कान्हे, डिॼारियो आहे कंहिं ॿियनि विच वारनि ऐं भगवान जे नाले ते, त भगवान असांखे निर्भीक करणु चाहे थो। असांजी ज़िमेदारी आहे अहिड़नि जो संग कयूं, अहिड़नि सां उथूं वियूं जेके डिॼारीनि न, बल्कि असांजो डपु धीरे धीरे लाहींदा वञनि। छो त इहो भय हिकु पाश आहे, बंधन आहे ॾाढो वॾो। त ॿियो आहे शंका, संदेह। संदेह ॾाढो वॾो पाश अथव, फास आहे ॼण गले जी। अगरि कंहिंखे डाउट थी वञे कि टिकाणनि में हिननि संतनि वटि बावनि वटि ज्ञान आहे ई कोन, इहो संदेह पइजी वञे त इहो ॾाढो वॾो पाश साबित थींदो इन जे लाइ। इहो ॾिसंदो बि कि मां जिते वञा थो उते मुंहिंजो भय वधे ई पियो थो, उलझन वधे थी, वञा थो फासंदो, पर तॾहिं बि हू होॾां कोन वेंदो, गंगा धाम में कथा ॿुधणु कोन वेंदो। छो त हिकु संदेह पइजी वियो, डाउट पइजी वियो कि हिते कुझु कोन्हे, हिते कुझु कोन्हे। त जेको डाउट हूंदो आहे न, संदेह, इहो पाश आहे। जेतिरो थी सघे असां संदेह मुक्त हुजूं, इन्हनि बंधननि खां दूर हुजूं। वॾो या फांसीअ जो फंदो आहे संदेह। डाउट हुजे त क्लियर करे वठूं, कोई बि कंहिं बि प्रकार जो डाउट। हे त मां केवल सत्संगनि जी मिसाल ॾींदो आहियां, न त संदेह ॾाढा थी सघंदा आहिनि कंहिं बि प्रकार जा। उहे दूर थियणु, क्लियर थियणु ज़रूरी आहिनि। जेको बि सच आहे सो साम्हूं अचणु खपे ताकि स्पष्टता थी वञे। त लज्जा, घृणा, भय, शंका, शील। शील बि पाश आहे छा? मैनर्स। स्त्रीअ जे लाइ हूंदो। छो न? हा, ॾिसो शील जो अर्थ हिते इहो आहे कि कोई नंढो आहे घर जो ऐं वॾो जेको आहे कुझु ग़लति निर्णय पियो थो खणे परिवार जे लाइ। नंढो चाहे थो कि मां हिते इनखे रोकियां ऐं चवां इहो ठीकु न आहे, पर पंहिंजे शील जे करे हू चई नथो सघे। शील उनखे रोके थो वठे, उनजो मैनर्स, उनजो संस्कार, उन जॻह ते इहो शील बंधन आहे। इहो ई हूंदो त शील बि हिते बंधन आहे, कुल ख़ानदान बि बंधन थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं। इहा ई ॻाल्हि आहे जो माण्हू चई ॾींदो न कि तव्हांखे शोभा नथो ॾे हीउ कमु, कुल तव्हां सुठे ख़ानदान जा थी करे हीअं था कयो, त उते माण्हू खे लॻंदो आहे मुंहिंजो कुल, मुंहिंजो ख़ानदान अॼु बंधन पियो थो साबित थिए, मूंखे लॻे थो। ऐं बल ताक़त बि बंधन आहे। अगरि कंहिंखे पद जो बल हुजे, कंहिंखे धन जो बल हुजे, कंहिंखे ज्ञान जो बल हुजे, त इहो ई बंधन ई थी वेंदो आहे। इहो ई सभु बंधन बि थी वेंदो आहे। ऐं ॿिए अनेक बंधन आहिनि, तव्हां ख़ुदि ॾिसी सघो था कि मुंहिंजी लाइफ में घणा बंधन आहिनि। इहे पाश आहिनि, फासाए वेठा आहिनि असांखे।
ख़ुदि असां ॾिसूं ऐं ख़ुदि घणा असां ख़ुदि पैदा कया आहिनि बंधन, ख़ुदि घणा असां चुनाव ख़ुदि कया आहिनि। इन्हनि बंधननि खां मुक्त थियणो ई पवंदो। असां मनुष्य जो जनम इन लाइ कोन मिलियो आहे कि असां बंधननि में मरी वञूं, बंधननि में ॿधिजी हलिया वञूं। बाक़ी मुक्ति कंहिंखे चइबो आहे? ॻाल्हियूं त कंदियूं आहिनि न सभु, मुक्ति खपे, बसि भॻवानु मोक्ष ॾे। त मोक्ष इहो ई आहे, जीते जी। असां जीते जी फ्री हुजूं, कथा में बि अचूं त फ्री थी करे। माण्हू मां ॾिसंदो आहियां सत्संग में बि वेंदा आहिनि त ॿधियल आहिनि, इन करे वेंदा आहिनि कि रोज़ु वञिणो ई आहे, न त इहे छॾींदियूं कोन हमास आतंकवादी। न वियासीं त इहे एॾो बदनाम कंदियूं, घर पहुची वेंदियूं कि तूं आई क्यों नहीं। त इहो बंधन आहे। मां चवां थो माण्हू कथा में असां वटि अचे, हिन व्यास गद्दीअ जी खे आदर ॾे, त बि बंधन में न, ॿधिजी करे न, स्वतंत्र थी करे अचे पंहिंजी इच्छा सां। असां त ॾिनी आहे तव्हांखे स्वतंत्रता, कॾहिं बि अचो। तव्हांजी ज़िमेदारी आहे कि बंधननि वारा कम ई न कयो, कंहिं बि प्रकार सां, चाहे धर्म जे नाले ते कोई ॿधे न असांखे। हू त फंदो त फैलाईंदो, कॾहिं श्राद्धनि जे नाले ते कि तव्हां श्राद्ध न कयव, महाराज जे तरफ़ां अचेव थो फंदो, तव्हां उहो गले मां कढी फिटो कयोसि। असांखे फंदे में न फासाए, तो वठी वञ वापसि। इन ते त मां अञा ॻाल्हायो ई कोन्हे कि श्राद्ध जो मतिलबु छा आहे, श्राद्ध छो कबो आहे। छो त हर कंहिंखे ज्ञान आहे, सभु ख़बर आहे, कोई बि बंधन न हुजे। ही भारत जी कथा कहिड़ी आहे? भारत कथा भव बंध विमोचनी, संसार जा बंधन कटण वारी आहे इहा भारत जी कथा। त इहा कथा असां ॿुधंदासीं भारत जी। अॻिते अॼु हिते ई था रखूं। राजा जनक ऐं सुनैना जो संवाद आहे। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। आरती श्री राम जी की, आरती श्री कीरत कलित ललित से।